वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जी शुरूआत कंदासीं। क़ौमी असेंबली में नेब ऑर्डिनेंस में वधीक तरमीम करण वारो बिल अक्सरियत राय सां मंज़ूर थी वियो आहे। कानून वारे ममलकती वज़ीर सेनेटर शहादत हुसैन अवान तरमीमी बिल 2022 क़ौमी असेंबली में पेश कयो। बिल जे अहम नुक़्तनि में नेब 50 करोड़ रुपयनि खां घटि करप्शन केसनि जी जांच न करे सघंदो। एहसाब अदालत जे जजिस जी मुक़ररीअ जे हवाले सां सदर जा इख्तियार वापसि वठण जी तजवीज़ ॾिनी वई। प्रोसिक्यूटर जनरल नेब जी मुलाज़मत वारे मुदे में 3 साल वाद बि करे सघिबी। नेब कानून जे सेक्शन 16 में बि तरमीम कई हुई, जंहिं तहत कंहिं बि जवाबदार ख़िलाफ़ साॻे इलाइक़े जे अदालत में केस सघिजे थो। नेब खे हाई कोर्ट जे मदद सां निगरानी जी इजाज़त ॾियण वारो इख्तियार बि वापसि वठण जी तजवीज़ ॾिनी वई। जवाबदारनि ख़िलाफ़ जांच लाइ ॿियनि सरकारी एजेंसियुनि खां मदद न वठी सघिबी। चेयरमैन नेब फ़र्द जुर्म लागू थियण खां अॻु एहसाब अदालत में दाख़िल रेफरेंस ख़त्म करण जी तजवीज़ बि ॾेई सघंदो। एहसाब अदालतुनि जे जज जी मुक़ररी जो इख्तियार बि वफ़ाक़ी हुकूमतुनि वटि रहंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इमरान ख़ान करप्शन ख़िलाफ़ हथ ठोकी मुहिम पंहिंजी करप्शन लिकाइण लाइ हलाई। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे बयान में चयो आहे त PTI चेयरमैन जो बयानियो कूड़ो साबित थियो आहे। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले बाद इमरान ख़ान चोर साबित थी चुको आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त परॾेहिनि खां पैसा वठी इमरान ख़ान मुल्की सियासत खे गदिलो कयो। PTI जी बुनियादी कूड़ ते रखी वई। इमरान ख़ान क़ौम जो मुजरिम आहे। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन अता तार चयो आहे त इमरान ख़ान मुनाफ़िक़त जो चैंपियन आहे। फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो 8 वरियनि बाद आयो, पोइ बि चवनि था त फ़ैसिलो जल्दबाज़ी में ॾिनो वियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तार चयो त इमरान ख़ान हर मामले ते यूटर्न वठंदो आहे। इमरान ख़ान ते चोरी साबित थी वई। इमरान ख़ान खे फौरी तौर पार्टी सरबराह जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾियणु घुर्जे। अता तारड़ चयो त इलेक्शन कमीशन तारीख़ साज़ फ़ैसिलो ॾिनो। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले बाद PTI कंहिंखे मुंहुं ॾेखारण जहिड़ी न रही आहे। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त मुख़्तलिफ़ इदारनि खे एहतिसाब खां छूट पार्लियामेंट जी नफ़ी आहे। PTI वारनि खां भारतीय शहरियुनि खां पैसा वठंदे शर्म न आयो। क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे ख़्वाजा आसिफ़ चयो त PTI वारा अमेरिकी शहरियुनि खां पैसा वठनि था ऐं इल्ज़ाम असां ते मढ़नि था। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो त इमरान ख़ान चोरी कंदे पकड़ियो वियो आहे। सिंध बलोचिस्तान ऐं पंजाब में एहतिसाब थी रहियो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा में एहतिसाब जो इदारो ई बंदि कयो वियो। PTI वारनि खे ख़ैबर पख्तूनख्वा में एहतिसाब जो इदारो बंदि करते शर्म न आयो। इंसाफ़ जो फुक़दान हुजे त मुल्क नाहे हली सघंदो। रेलवे खाते पारां 17 ग्रेड खां 22 ग्रेड जा ऑफिसरनि जे हिक ॾींहं जी पघार बोर मुतासिरनि खे ॾियण जो ऐलान। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा साद रफ़ीक़ चयो त ॿुधायो वञे त इमरान ख़ान ते परॾेही सीड़पकारी कहिड़ी एजेंडा ते तहत थी। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़्वाजा साद रफ़ीक़ चयो त इमरान ख़ान आइन जी भञगड़ी कंदो रहे थो, पर खेसि उन ते शर्मसारी बि महसूस नथो करे। साद रफ़ीक़ चयो त इमरान ख़ान मईशत खे वेंटिलेटर ते पहुचाए छॾियो। मुंझारा पैदा कया विया, जंहिं सबबि पंजाब में परवेज़ इलाही जी क़ाइमु थी। ख़्वाजा साद रफ़ीक़ सवाल कयो त इमरान ख़ान ते परॾेही सीड़पकारी कहिड़ी एजेंडा ते थी आहे। इमरान ख़ान पंहिंजा अकाउंट्स छो लिकाया? परॾेही कंपनियूं ऐं माण्हू कहिड़ी ख़ुशीअ में इमरान ख़ान खे पैसा ॾेई रहिया हुआ? ख़्वाजा साद रफ़ीक़ चयो त इमरान ख़ान जी पहिरीं एजेंडा CPEC खे रोल बैक करे चीन खे नाराज़ करणु हुयो। होॾां अॻूणे वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो त फॉरेन फंडिंग केस दफ़न थी वियो आहे। फ़ैसिलो हाणे सुप्रीम कोर्ट कंदी। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद अहमद चयो त बयान हल्फी ऐं सर्टिफिकेट में फ़र्क़ु हूंदो आहे। इत्तेहादी पार्टियूं रुगो मीडिया खेॾी रहियूं आहिनि। नवाज़ शरीफ़ केस ऐं
फॉरेन फंडिंग केस में वॾो फ़र्क़ु आहे। शेख रशीद चयो त जेकी IMF खां कर्ज़ न वठी सघिया उन्हनि जी ख़ाक कारकर्दगी हूंदी। कर्ज़ लाइ बि आर्मी चीफ खे फ़ोन करणी पइजी वई। हुन चयो त पाणी ऐं महांगाई जी ॿोॾ बैदि हाणे ट्रांसपोर्ट बि बंदि थी वई आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान फवाद चौधरी चयो त चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं सिंध जे मेंबर ख़िलाफ़ रेफरेंस फाइल थी चुको आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे PTI अॻवान फवाद चौधरी इलेक्शन कमीशन जे आफ़िस ॿाहिरां वॾो एहतजाज कंदे चयो आहे त 84 सीटूं खटींदड़ पार्टी चई रही आहे 155 सीटूं खटींदड़ पार्टी ते पाबंदी हई वञे। फवाद चौधरी चयो त मुख़ालिफ़ पंहिंजे क़द ऐं हैसियत मुताबिक़ ॻाल्हियूं कनि। इमरान ख़ान ते पाबंदी लॻाइण संदन वस जी ॻाल्हि नाहे। फवाद चौधरी चयो त ही चवनि था जेकॾहिं फौरी इलेक्शन कराई वई त इमरान ख़ान खटे वेंदो, जंहिं सबबु ही इलेक्शन कमीशन खां भॼी रहिया आहिनि। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त इमरान ख़ान मुल्क जो वॾो चोर साबित थी चुको आहे। कानून मूजिब PTI ऐं इमरान ख़ान ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुर्जे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुर्तज़ा वहाब चयो त पंजाब में PTI चूंडूं खटी त इलेक्शन कमीशन ठीकु आहे। इलेक्शन कमीशन इमरान ख़ान ख़िलाफ़ फ़ैसिलो करे त धुर आहे। इमरान ख़ान खे पतो हुयो त फंडिंग केस जो फ़ैसिलो संदसि ख़िलाफ़ ईंदो। एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब चयो त PTI वारा कॾहिं जजिस त कॾहिं इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ ॻाल्हियूं कंदा आहिनि। ही इदारा संदुन न पर आइन ऐं कानून जे ताबे आहिनि। इल्ज़ामनि जी सियासत जे करे मुल्क में सीड़पकारी न पई थिए। हुन चयो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे रद्द करणो पवंदो। ताक़त जो सरचश्मो अवाम पाकिस्तान जो आइन ऐं कानून आहे। मुर्तज़ा वहाब चयो त इमरान ख़ान 5 सालनि ताईं कूड़ा गोश्त वारा जमा कराया। कानून मूजिब PTI ऐं इमरान ख़ान ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुर्जे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ॿोॾ मुतासिर हुकूमत ॾांहुं वाझाए रहिया आहिनि। रिलीफ वारनि कमनि में का बि कोताही बर्दाश्त न कंदुसि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ॿोॾ मुतासिर इलाक़नि में रेस्क्यू रिलीफ ऐं बहालीअ जा तकड़ा क़दम खणण ऐं 24 कलाक मॉनिटरिंग जो हुकुम ॾेई छॾियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बरसात ऐं ॿोॾ मुतासिर इलाक़नि बोलान, दुकी, कोयटा, ज़ोब, खुज़दार, कोहिलू, केच, मस्तोंग, हरनाए ऐं किला सैफुल्ला में इमदादी रक़म जी विरासत वारो अमल तेज़ करण जी हिदायत कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुतासिरनि जी इमदाद ऐं रक़म विरहाइण बाबति 48 कलाकनि अंदरि रिपोर्ट पेश कई वञे। लाॻापियल अख़्तियारनि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे इमदादी कमनि बाबति ब्रीफिंग ॾींदे चयो त बलोचिस्तान में खोराक, मेडिकल कैंप ऐं शेल्टर जी बंदोबस्त कयो वञे। हुकूमत जो सहकार सां इमदादी कमनि में तेज़ी आंदी वञे। पासे अमेरिकी डॉलर खे रिवर्स गियर लॻी वियो आहे। हिक ई धक में डॉलर 9 रुपया सस्तो थी वियो। इंटरबैंक में अमेरिकी डॉलर जी वधंदड़ क़ीमत खे ब्रेक लॻी वई आहे। रुपए जे क़दर में लगातार बहितरी अची रही आहे। इंटरबैंक में अॼु डॉलर जी क़ीमत में 9 रुपया 38 पैसनि जी लाथ रिकॉर्ड कई वई आहे। ओपन मार्केट में बि डॉलर 10 रुपया सस्तो थी 229 रुपयनि जो थी वियो। बलोचिस्तान जे लसबेला भरिसां पाक फ़ौज जे हेलीकॉप्टर सां हादिसे में शहीद मेजर सईद अहमद तुन्यो जो मढ़ मिठीअ मां हवाले कयो वियो। शहीद जी जनाज़े निमाज़ में सियासी समाजी अॻवान सूदो माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। संदसि साबाणे शहर बाकराणी में तॾो विछायो वियो जिते ताज़िए जो सिलसिलो हलंदड़ आहे। ॻोठ सजावल तुन्यो वासी सईद अहमद तुन्यो साल 2006 में इंटर पास करे साल 2007 में पाक आर्मी में भर्ती थियो हुयो, जेको पाक फ़ौज में कामयाबियूं माणींदो मेजर जे उहिदे ते पहुतो, जेको लसबेला में पाक फ़ौज जो हेलीकॉप्टर हादिसे जो शिकार थियण सबबि हू शहीद थी वियो। मेजर सईद अहमद तुन्यो शादीशुदा हुयो ऐं खेसि 2 ॿारनि जो औलाद आहे, जिन में 9 वरियनि जो हिकु पुटु ऐं 7 वरियनि जी हिकु न्याणी शामिल आहे। शहीद मेजर सईद अहमद तुन्यो सोग वारनि में बेवा, वालिद, 5 ऐं 7 भेनरूं छॾे वियो आहिनि। शहीद मेजर सईद अहमद तुन्यो जी शहादत ते संदसि साबाणे शहर समेत सॼे इलाइक़े में सोग वारी सूरतहाल छांइजी वई आहे।
कराची के गारन वाले इलाके में पुलिस हेडक्वार्टर के असला खाने में ज़ोरदार धमाके सबब अहलकार शहीद ऐं बजणा ज़ख्मी थी पिया। पुलिस ज़रियन मूजिब पुलिस हेडक्वार्टर में धमाको हैंड ग्रेनेड फाटण सबब पेश आयो आहे। पुलिस ॿुधायो आहे त धमाके सबब शहीद थियल अहलकारनि जी सुञाणप शहज़ाद ऐं साबिर नाले तो थी आहे। धमाके सबब अली गयार ऐं सईद नाले अहलकार ज़ख्मी थी पिया आहिनि, जिन खे तिबी इमदाद लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस मूजिब वाक़े बाबति वधीक जांच कई पई वञे। शहदाद कोट वेझो झल मक्सी में ज़मीनी तकरार तां झेड़े दौरान पीउ ॿिनि पुटनि सूधो 4 ॼणा मारिजी विया। ॻोठ घाड़ में मक्सी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे दौरान फायरिंग जे नतीजे में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। मारिजी वियलनि में इमाम बख्श, अली दोस्त महीम खान शामिल आहिनि। गोलियूं लॻण सबब हिकु ॼणो ज़ख्मी थी पियो। वाक़े बाद जवाबदार फरार थी विया। इतला मिलण ते पुलिस पहुची मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। ढोरो नारो वेझो मामूली ॻाल्हि तां नौजवान गोली हणी दोस्त खे क़त्ल करण बाद पाण बि आपघात करे छॾियो। दड़ी वारे इलाके में दीपक लाल कचहरी दौरान दोस्त शुएब जोयपुरी खे गोली हणी क़त्ल करे छॾियो। जवाबदार पंहिंजे दोस्त खे क़त्ल करण खां पोइ पाण खे बि गोली हणी आपघात करे छॾियो। इतला ते पुलिस पहुची वाक़े बाबति जांच शुरू करे छॾी। दौदापुर भरिसां जाबदार मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे मुबैना तौर डंडा हणी क़त्ल करे छॾियो। ॻोठ सुहिणो लहर में जवाबदार मुनीर अहमद लुहर मुबैना तौर डंडा हणी पंहिंजी घरवारीअ खे क़त्ल करे फरार थी वियो। पुलिस मूजिब मक़तूला जो लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिब वाक़े जो कारण मालूम कयो पियो वञे, जॾहिं त पोस्टमार्टम बाद जवाबदार ख़िलाफ़ वधीक कार्रवाई कई वेंदी।